अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध जग न्यूज़ ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां रतो दौरो मां ख़बर शेयर कंदा हलूं। रतो दौरो में शिया हैदर करार तरफ़ां मदसानी ख़िलाफ़ शिया हैदर करार तरफ़ां मरकज़ी इमाम बारगाह वॾो आलम पाक खां जाफ़रिया अलायंस ज़िला लाड़काने जे सदर सैयद शाहिद हुसैन शाह MWM लाड़काने जे सेक्रेटरी जनरल अब्दुल रज़ाक जलबानी, नासिर अब्बास जलबानी, सैयद अली रज़ा शाह, बख्श अली शेख ऐं ॿियनि जी अॻुवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे मैने बस स्टैंड ते धरणो हयो वियो। उन मौक़े ते मदन अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असीं मदसानी जे पुरज़ोर लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। उन्हनि चयो त हज़ारा बरादरी जे बेगुनाह मज़दूरनि खे शहीद करे दहशतगर्दनि उहो पैगाम ॾिनो आहे त हू रियासत खां वधीक ताक़तवर आहिनि। हुकूमत खे घुर्जे त सानी में मुलवस जवाबदारनि खे फ़ौरी तौरु गिरफ़्तार करे मक़तूलनि सां इंसाफ़ कयो वञे। मक़तूलनि जा लाश इंसाफ़ वठण लाइ 4 ॾींहंनि खां पहिला आहिनि, पर वज़ीर आज़म जी बेहसी आहे जो अञा ताईं मक़तूलनि सां दर्द वठणु नाहे पहुतो। उन्हनि चयो त जेसिताईं मक़तूलनि जे नाक थियल खून जो इंसाफ़ न कयो वियो तेसिताईं पूरी सिंध अंदरि पुरअमन एहतजाज जारी रहंदो। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।